रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंगी। इल्म आज़ादी ऐं जहालत गुलामिया जे उन्वान तहत गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हाजी रहीम बख्श वसाण जे शागिर्दनि हेड मास्टर उस्ताद नादिर अली वसाण जी अॻवानी में जागरूकता वॉक रैली कढी वई। उन मौक़े ते स्कूल जे हेड मास्टर उस्ताद नादिर अली वसाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नए तालीमी साल में वालिदैन पंहिंजे मौसूम ॿारनि खे प्राइमरी स्कूल में दाख़िल करण लाइ गुज़ारिश कयूं था। उन करे असां इलाइक़े वासियुनि खे सुजाॻ करण लाइ इल्म आज़ादी ऐं जहालत गुलामिया जे उन्वान तहत जागरूकता रैली कढी आहे। उन हवाले सां ॻोठ हाजी रहीम बख्श वसाण ऐं भरपासे जे ॻोठाणनि खे दावत ॾेई रहिया आहियूं त पंहिंजे मौसूम ॿारनि खे प्राइमरी स्कूल में दाख़िल कराए पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु पूरो कनि, छो त प्राइमरी स्कूल शागिर्दनि जी पहिरीं दर्जगाह आहे जिते शागिर्दनि खे तालीम सां गॾोगॾु इख़्लाक़ी तरबियत बि ॾिनी वेंदी आहे त जीअं अॼु जा नंढड़ा बालक सुभाणे जा मुआशरे जा बहितरीन फ़र्द साबित थियनि। उन लाइ असां सभिनी वालिदैन खे गुज़ारिश कयूं था त वधि खां वधि ॿारनि खे प्राइमरी स्कूल्स में दाख़िला ॾियणु ऐं असां सां सहकार करे पंहिंजे ॻोल्हण जड़नि ॿारनि खे सरकारी प्राइमरी स्कूल जी ज़ीनत बणाइनि त संदन थोराइता रहंदासीं।